ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। अवां खे ॿुधाईंदासीं थर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात थी आहे। मिठी, इस्लामकोट ऐं भरपासे में वक़्फ़े वक़्फ़े सां तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त पोखियल अवां खे ॿुधाईंदासीं 1.5 महीने जी शदीद इंतज़ार बाद थर वसी पियो आहे। मारू माण्हुनि में सरहाई थी वई आहे। मिठी समेत थर जे शहरनि ऐं ॻोठनि में तेज़ बरसात थी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधायूं पिया त थर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात थी आहे। मिठी, इस्लामकोट ऐं भरपासे में वक़्फ़े वक़्फ़े सां तेज़ बरसात जो सिलसिलो बि जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे मिठी खां KTN न्यूज़ रिपोर्टर खाटा ओजानी। जी खाटा, छा तफ़सील आहिनि बरसात जे हवाले सां? जी सबा थर बिल्कुलु वसी पियो आहे। मारू माण्हुनि में सराही अची वई आहे। गुज़िरियल 1.5 महीने खां शदीद इंतज़ार बैदि थर ॿीहर वसी पियो आहे। मिठी समेत थर जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि नंगर पार्कर, डीपलो, छाछरो, चेलार ऐं ॿियनि हंधे मागे गुज़िरियल 2 ॾींहंनि खां बरसातनि जो वक़्फ़े वक़्फ़े सां सिलसिलो जारी आहे। अॼु पिणु मिठी में ज़ोरदार बरसात पई आहे। 44 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे मिठी में। उन खां सवाइ इस्लामकोट में, नंगर पार्कर में 72 मिलीमीटर बरसात पई आहे। राति पिणु ज़ोरदार वसकारो थियो। नंगर पार्कर में कारूंजर जबल जूं नयूं वेही आयूं आहिनि। उन करे जेके मारू माण्हुनि जा जेके फसल 1.5 महीनूं बरसातूं न पियूं आहिनि वसकारे जूं, उन करे मारू माण्हू ॾाढा हैरान परेशान हुआ। शदीद बरसातनि जो इंतज़ार करे रहिया। फसल ऐं गाह उन्हनि जा सुकी रहिया हुआ। त हीअ ॿीहर जेके वसकारे जूं बरसातूं शुरू थियूं आहिनि, त उनजे करे मारू माण्हुनि में सराही नज़र अची रही आहे। मारू माण्हुनि जो चवणु आहे त हीअ इन्हनि बरसातनि जे करे फसलनि खे फ़ाइदो थींदो। जेके फसल सुकी रहिया हुआ ऐं गाह जेको सुकी रहियो उहो पिणु माल जे चारे जे लाइ ॿीहर थी पवंदो। उनजे करे मारू माण्हुनि में सराही नज़र अची रही आहे। वरी महिरबानी नासिन, मिठी खां खाटा ओजानी तफ़सील ॾिना आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया त थर जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात थी आहे। मारू माण्हुनि में सरहाई थी वई आहे। मिठी, इस्लामकोट ऐं भरपासे में वक़्फ़े वक़्फ़े सां तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। 1.5 महीने जी शदीद इंतज़ार बाद थर वसियो आहे। मारू माण्हुनि में सरहाई आहे। अवां खे ॿुधाईंदासीं त ठट्टो में बि बरसात थी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे इक़बाल जाखरो। जी इक़बाल, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, बिल्कुलु ठट्टे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ठट्टो, मकली, सोंडरा, झिरक समेत आसपास जे जेके इलाइक़ा आहिनि, कींजर हिते गजगोड़ सां हल्की किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जेको जारी रहियो आहे। जॾहिं त सारियाल जो जेको बीठल फसल आहे उनखे पिणु नुक़सानु पहुतो आहे। जेको सारियाल जो फसल जेको मुसलसल बरसात खां पोइ आबादगारनि जा जेके मथे ते हथ अची विया आहिनि। जॾहिं त शदीद जेका गर्मी हुई, बरसात खां पोइ जेको गर्मी जी शिदत जेका उहा ख़तमु थी वई, मौसम जेका उहा ख़ुशगवार थी वई आहे। जॾहिं त सारियल जो जेको बीठल फसल ऐं जेको लाबारो थी रहियो आहे उनखे वधीक जेको आहे बरसातनि जो सिलसिलो जेकॾहिं वधीक रहे थो त अञा बि वधीक जेको उनखे नुक़सानु पइजी सघे थो। पर हिन वक़्तु ताईं जेको आबादगार तबिके उन इहो ॿुधायो आहे ऐं हारी जेके आहिनि उन्हनि जो बि इहो चवणु आहे त बरसाति सबबु असांजे सारियुनि जे फसल खे जेको शदीद नुक़सानु पइजी रहियो आहे। जॾहिं त आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि उते बि गजगोड़ ऐं किथे तेज़ किथे हल्की बरसाति जो सिलसिलो जारी रहियो। जी वॾी महिरबानी नाज़िन, ठट्टो खां इक़बाल जाखरो तफ़सील ॾिना आहिनि।